वालेकुम दोस्तों। अॼु शागिर्दनि खां मूं पुछा कई त तव्हां सेल्फ स्टडी केतिरी कंदा आहियो, स्कूल खां पोइ केतिरो पढ़ो था? त पोइ मुख़्तलिफ़ शागिर्दनि मुख़्तलिफ़ जवाब ॾिना ऐं किन चयो त सर 2 कलाक पढ़ंदा आहियूं, किन चयो कलाक पढ़ंदा आहियूं, किन चयो त हितां खां वञणु शर्त पढ़ंदा आहियूं, किन चयो त शाम जो पढ़ंदा आहियूं ऐं किन चयो त असां राति जो पढ़ंदा आहियूं। ऐं पोइ असांजी सेल्फ स्टडी जी टाइमिंग जे हवाले सां ॻाल्हि ॿोल थी ऐं शागिर्दनि खे मूं इहो चयो त बाबा स्टडी जो हिकिड़ो टाइम रखो फिक्स, तव्हां कलाक पढ़ो था या 2 कलाक, इन सां को फ़र्क़ु नथो पवे, तव्हां एग्ज़ैक्ट टाइम रखो। छा त मतिलबु 3 खां 4 बजे ताईं पढ़ो था, 3 खां 5 बजे ताईं पढ़ो था, या 5 खां 7 बजे ताईं पढ़ो था, या 8 खां 9 बजे ताईं पढ़ो था, या सुबुह जो सवेर 5 खां 6 बजे ताईं पढ़ो था। जेके कलाक 2 तव्हां सेल्फ स्टडी करियो था त उन जो हिकिड़ो एग्ज़ैक्ट टाइम टेबल हुजे, ईअं न हुजे त मतिलबु 2 कलाक या 2.5 कलाक या सुबुह या शाम, ईअं न। उनजो सबबु इहो आहे त जेकॾहिं असां एग्ज़ैक्ट टाइम नथा रखूं त पोइ छा थो थिए, पोइ असां खां शयूं छॾाइजी वञनि थियूं। असां सोचूं था त शाम जो न, वरी राति जो पढ़ंदासीं, ऐं कॾहिं असां कलाक पढ़ंदासीं, कॾहिं 2 कलाक पढ़ंदासीं, कॾहिं न बि पढ़ंदासीं। पर जेकॾहिं असांजो एग्ज़ैक्ट टाइम टेबल फिक्स्ड हूंदो, यानी को ॿार जेकॾहिं 5 खां 7 बजे ताईं सेल्फ स्टडी करे थो त पोइ उनखे क्लिकिंग थींदी। जॾहिं बि 5 थींदा शाम जो त हुन जे ज़हन में हिकिड़ी घंटी वॼंदी, हुनखे महसूसु थींदो त हाणे मुंहिंजी पढ़ाई जो टाइम शुरू थी चुको आहे। ऐं पोइ उहो ॿारु वरी पढ़ंदो ऐं 6 थींदा, वरी जॾहिं हू घड़ियाल ॾिसंदो त हू अधु में कोन पढ़ाई छॾींदो, हुनखे इहा ख़बर पवंदी त हाणे अञा मूंखे कलाक पढ़णो आहे। ऐं पोइ जॾहिं 7 वॼंदा त पोइ वरी मोकल जहिड़ी घंटी हुन जे ज़हन में वॼंदी ऐं हू पंहिंजा किताब बंदि करे हलियो वेंदो। हुनखे ख़बर पवंदी त हाणे मुंहिंजी पढ़ाई जो टाइम ख़तमु थी चुको आहे। त ज़हन में पढ़ाई जी घंटी ॿधण जे लाइ टाइम टेबल फिक्स करणु तमामु ज़रूरी आहे। जेको शागिर्द टाइम ते पढ़ंदो त उन सां हू जॾहिं उन वक़्तु कंहिं दावत वग़ैरह में हूंदो या किथे घुमण बि वियल हूंदो, तॾहिं बि उते उनखे उन वक़्तु पंहिंजा किताब ज़रूरु यादि ईंदा। उनखे ख़बर पवंदी त हाणे मुंहिंजी पढ़ाई जो टाइम शुरू थी चुको आहे, या आउं हिन वक़्तु पढ़ंदो आहियां, या हू जॾहिं ज़िंदगीअ में वॾो थींदो तॾहिं बि उनखे यादि हूंदो त आउं हिन वक़्तु पढ़ंदो हुअसि। त पढ़ाई जो टाइम टेबल तमामु ज़रूरी आहे, न रुॻो पढ़ाई। ऐं पोइ वालिदैन खे बि घुरिजे त पंहिंजे ॿारनि जो हिकिड़ो स्टडी जो, सेल्फ स्टडी जो टाइम फिक्स्ड कनि ऐं पोइ उन वक़्त ते पेरेंट्स चेक कनि त छा उन वक़्तु ॿारु पढ़े पियो या न। त इहो जॾहिं फिक्स्ड टाइम हूंदो त पेरेंट्स जे लाइ बि आसानी थींदी, शागिर्दनि जे लाइ बि आसानी थींदी। त न रुॻो सिर्फ़ु पढ़ाई में, पर ज़िंदगीअ जे हर कम में बि टाइम टेबल जो हुजणु तमामु ज़रूरी आहे। जेकॾहिं टाइम टेबल हूंदो त असां हिन तेज़ तरीन दौर में हिक खां वधीक गिदिरा मुठ में करे सघंदासीं। पर जेकॾहिं टाइम टेबल न हूंदो त जाम सारियूं शयूं हूंदियूं, पर असां उन्हनि मां का हिकु बि न करे सघंदासीं। त असांखे बि घुरिजे त पंहिंजी ज़िंदगी जो हिकिड़ो टाइम टेबल फिक्स करियूं ऐं स्पेशली पेरेंट्स खे घुरिजे त उहे पंहिंजे ॿारनि खे फिक्स्ड टाइम जेको आहे सो उन्हनि जी सेल्फ स्टडी जो ऐं रांदि रूंद जो ऐं टीवी वग़ैरह जो हिकिड़ो फिक्स्ड टाइम हुननि खे मुक़ररु करण में मदद कनि ऐं पोइ उहा चकासीन बि सही।